हाणे तव्हांखे घुराइण जो इहो मक़सदु आहे मां टोटल जेके ॿार पढ़नि था उन्हनि जे वालिदैननि खे मां फ़ोन करे मां इहा आगाही ॾिनी आहे ॿार आहिनि तव्हांजा सॼनि जा वीक मां तव्हांखे इहा सुहिणी सलाह ॾींदुमि त ॿारनि खे तव्हां ट्यूशन पढ़ायो जी ट्यूशन पढ़ाईंदा उहे ॿार सुठा थींदा हेॾे असां स्कूल में महिनत कयूं था पर उहो रिज़ल्ट असांखे नथो मिले ना इहो ॿुध छा कयूं साईं ट्यूशन पढ़ायो न ॿारनि खे किथे सर पढ़ायूं सर थोरो असां सेंटर खोलियो न हिन साॻी सेंटर में 3 बजे खां पोइ असां वटि अचनि ॻाल्हि ॿुधो साईं जे ट्यूशन तव्हां खोलियो आहे बाक़ी पढ़नि तव्हां वटि त पढ़नि था पोइ होशियारु कयो न वरी ट्यूशन छो सर पढ़नि था त पोइ वरी शाम जी कीअं पढ़ायूं साईं ॾिसो न असां वरी 2 बजे हुननि खे छुटी ॾींदा आहियूं न वरी वेंदा आहिनि इहे खेॾ कूद में जेके कुझु पढ़ायूं था उहो विसरी थो वञे वरी 3-4 घंटा असां ट्यूशन में उन्हनि ते एक्स्ट्रा महिनत कंदासीं साईं साॻी ॻाल्हि थी वेंदी आहे साईं पोइ जो इहो तव्हां बाक़ी कंदा वे पोइ फीस वग़ैरह आहे या तव्हां वरी पोइ स्कूल वारी फीस में पढ़ाईंदा ट्यूशन जी त अलॻि फीस आहे न अफोर्ड बि करे सघूं हाणे असां मज़दूर माण्हू को असां अफोर्ड बि करे सघूं न सर ॾिसो न डबल हाणे ॾिसो न असांजो फर्ज़ु आहे ॿुध न हाणे साईं तव्हां महिनत कयो न हाणे पुराणे दौर में ट्यूशनां हुयूं छा कुझु बि न हुयो सभु हाणे लेक्चरार थी विया आहिनि पढ़ी विया आहिनि हाणे साईं कुर्ब कयो हाणे तव्हां महिनत कयो न पुराणे दौर जा ॿार ई हूंदा हुया अॼु जा ॿार उहे ॿार आहिनि हाणे असां सॼो ॾींहुं ॿार अॼु जे दौर में मोबाइल खयूं वञनि था वधनि था हाणे मोबाइलनि वारा ॿार पढ़ंदा असां बाबा महिनत कयूं था तॾहिं त को ॿार को पढ़णु जहिड़ो थिए थो तव्हांजो तव्हांजी महिनत आहे बिल्कुलु हाणे ॾिसो न असां तव्हांखे स्कूल जी जुदा फीस ॾियूं ट्यूशन जी जुदा ॾियूं असां खां पुछो त असां ॿार पढ़ायूं कीअं था यार हाणे ॾिसो न कमायो तव्हां ॿारनि जे लाइ था न जे ॿार तव्हांजा हाणे पढ़िया ज़ाल थी आहे त पोइ तव्हांजी कमाई हाणे उहा कमाई कहिड़े कम जी तव्हांजी धंधा ठप स्कूल में बि महिनत आहे हरू भरू उते छो पढ़ाए ट्यूशन वरी साईं तव्हां त सदा पढ़ायो असांखे कोई एतिराज़ कोन्हे हाणे तव्हां हुते सरकारी पहिरें पढ़ाया आया हुए न ॿारनि खे कुझु अचे पियो जो मां वटि तव्हां दाख़िल कराइण आया असां पोइ सॼी महिनत आहे ईअं कयूं असां ॿार कढी करे सरकारी में पढ़ायूं था उन खां पोइ भला ट्यूशन तव्हां वटि पढ़ायूं भला साईं ॾिसो न उते पढ़ण जो पंहिंजो तरीक़ो आहे असांजो पंहिंजो तरीक़ो आहे पोइ तव्हां उते ॿार न कढी वञे पढ़ायो असांजो को ज़िम्मो पोइ कोन्हे साईं जीअं पुलिस ब्लैकमेल कंदी आहे तव्हां ब्लैकमेल कंदा हाणे ट्यूशन जे न पढ़ायूं होशियारु न थियनि वरी चवंदो त साईं तव्हां न पढ़ायो आहे ट्यूशन हाणे तव्हां वटि प्राइवेट पढ़ायूं था तव्हां महिनत कयो न साईं 8 घंटा जो तव्हां वटि वेंदा 7-8 घंटा सुबुह जो 8 अचंदा 2 बजे मोकिलियो था उन में नथा पढ़नि तव्हांजी ट्यूशन में पढ़ंदा माना कलाक ॾेढ में उन में होशियारु थी वेंदा साईं हाणे तव्हां क्लास तव्हां हली घुमो त ॾिस केतिरी असांजा इहा महिनत करायूं था उस्ताद केतिरी महिनत कराइनि था हाणे ॿार आहे साईं हाणे अॼु जे दौर जो ॿार हाणे नथो पढ़े इहो तव्हांजो कमाइण जो तरीक़ो आहे हक़ीक़त इहो कमाइण जो तरीक़ो आहे बाबा ॻाल्हि ॿुधो हाणे फीस घणी चओ था फीस पर सब्जेक्ट जो 1000 रुपयो आहे जेतिरा सब्जेक्ट तव्हां पढ़ायो जेतिरा ॿार माना वीक आहिनि उन हिसाब सां उहे सब्जेक्ट पढ़ाईंदासीं साईं मां वटि एतिरा पैसा आहिनि ई कोन हाणे प्राइवेट मां भरां साईं किताब वठां इहे बाबा फीसूं भरां बाबा ड्रेस वठां बूट वठां मां न तूं ई ॿार पढ़ाई पियो हाणे हाणे मां छा कयां यार तूं ज़ुल्म कंदो वेठो हाणे माना मां पई पगारूं भरां तव्हांजे लाइ ॿारनि खे फ्री पढ़ायां यार हाणे तव्हांजे मुस्तक़बिल लाइ सोचूं था ॿारनि जे हाणे मुंहिंजी ॻाल्हि ॿुध बाबा तूं जीअं पढ़ाईंदो आहे ईअं सुबुह जे टाइम मुंहिंजे ॿारनि खे पढ़ाए बाबा ट्यूशन खां असांखे कोई इतराज़ कोन्हे असांखे त कोई इतराज़ कोन्हे न तव्हां सदा पढ़नि पुलिस फुरंदी आहे तव्हां बि ईअं फुरंदा वेठा हाणे इहो को तरीक़ो हाणे स्कूल तव्हांजे में पढ़नि वरी ट्यूशन बि तव्हां पढ़ायो पर तव्हां सुबुह जो नथा पढ़ायो न पोइ अदा हे हाणे अदा सर हे पढ़ाइनि न पढ़ाइनि असां वटि बि पैसा न आहिनि ॻाल्हि असां त भाउ हाणे ॾिसो न स्कूल में महिनत करायूं था हाणे जहिड़े ॿार पढ़ंदा ई न आहिनि पोइ छा कयूं था साईं नथा पढ़ायो न सर मुंहिंजा ॿार पढ़ंदा भले पढ़ाइनि न पढ़ाइनि केतिरियूं इहो छा नालो कापियूं घर में लिखनि था होमवर्क केतिरो था ॾियूं तव्हां भला नथा ॾिसो अंधा हो साईं पढ़नि छो था पोइ नथा पढ़नि त भला को भला बंदूक हणो न ॿारनि खे यार यार ट्यूशन उन्हनि खे ॾींदासीं प्यार में उन्हनि खे सम्झाईंदासीं न यार करे मन ला करे पढ़ी पवंदा मुंहिंजा ताक़त थी असां ईंदासीं पढ़ाईंदासीं बाक़ी 1000 रुपयो कमायूं इन्हनि जो घर हलायूं स्कूल हलायूं या वरी ट्यूशन जो 1000 रुपयो हिकिड़े सब्जेक्ट जो बि अलाह कंदा पढ़दा बाबा स्पेशल हे जेके ट्यूशन वारा उस्ताद आहिनि न ॿिया उस्ताद आहिनि स्पेशलिस्ट आहिनि हाणे उहो त मां को फीस वठंदा मूंखे रुपयो हराम आहे तव्हांजो मञींदा आहियो न असां चवंदा ॿार तव्हांजो होशियारु थियनि तव्हांजे सर इन्हनि जी मर्ज़ी आहे वालिदैन जी साईं पोइ असांजा हथ बि मथे आहिनि ठीकु आहे 8 घंटनि में जेको अब तुंहिंजा 3 ॿार दाख़िल कयो बिल्कुलु दाख़िल कयो तव्हां सर अलाह करे पढ़ी पवनि असां पिनी सिनी बि तव्हांखे पूरो करे असां पंहिंजे ॿारनि जे मुस्तक़बिल लाइ सोचूं था असांखे ॿियो मुंहिंजा तव्हां 3 ॿार दाख़िल करे छॾियो ठीकु आहे सर वॾी महिरबानी।